बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लतीफ़ जो सफ़र जारी आहे। ख़ुदा जो कलाम उनमें हिकिड़ो अहिड़ो मौज़ू जेको दिलचस्पी जो लफ़्ज़ उन जे लाइ एॾो अहम न आहे, पर उन जे लाइ ईअं चइजे त इहो हिकिड़ो अहम असांजी हिकिड़ी ज़रूरत आहे त उन्हनि शयुनि खे सम्झी वठूं, उन्हनि शयुनि खे पढ़ी वठूं जेके असांजे आॾो रुकावटूं बणिजी विया हलिया। उनजे लाइ असीं सभई माण्हू जिते इहे लतीफ़ जूं महफ़िलूं मचायूं था, इहे ख़ुदा जूं महफ़िलूं मचायूं था, उते बि ईअं सम्झनि त अगन मिड़ी अॼु कयो सॾु सिहत खे, ॿूर ॾुखंदा भॼ मेहरीअ मुंहुं ॾेखारियो। माना इहो हाणे ऐलान करियो हुयो। असीं सभई जेके मिसकीन माण्हू आहियूं या जेके मज़लूम माण्हू आहियूं या जेके अघा जेके माण्हू आहिनि, कमज़ोर जेके माण्हू आहिनि, उहे सभु गॾु थी पिया आहिनि। पर जेकॾहिं असां इहा ॻाल्हि सम्झी वेही रहियासीं त बाबा हीअ अघा ऐं सघा इहे सभु ख़ुदा जे तरफ़ां आहिनि, इहा सभिनी जी तक़दीर आहे ऐं इहो माण्हू जे वस में ई कोन्हे त को इहो जेको अघो आहे सॻो थिए या जेको सॻो आहे उहो अघो थिए। ऐं असीं त चाहियूं था त को सॻो भले अघो न थिए, भले सॻो हुजे। दुआ था घुरूं सॼी दुनिया जा माण्हू सॻा हुअणु खपनि, पर जेके अघा आहिनि उन्हनि ॾोह कहिड़ो कयो आहे? उन्हनि माण्हुनि खे सॻो थियणु खपे। उन्हनि माण्हुनि जा इहे जेके बीमारियूं आहिनि, उहे जेके सुठा रवैया उहे तसव्वुफ़ जी सूरत में असां वटि आया, जिते दीन इस्लाम उहो जेको असुलु रस्तो हो जेको ख़ुदा जो, जेको इंसान ज़ात जे भलाई जो, उहो रस्तो ई भुलिजी विया हलिया। त अॼु असीं किथां वञी निकितासीं त उन असां महबूब जो, उन महबूब फ़िल्सफ़े जो, उन सुठी ॻाल्हि जो जेका इंसान ज़ात जे भलाई जी हुई, उनखे किथे पहुचायोसीं? सॼी दुनिया जे लाइ ख़तरो, जेको फ़िल्सफ़ो सॼी दुनिया जे लाइ तहफ़ुज़ थी आयो हो, उहो साॻियो नज़रियो अॼु ॼण त ख़तरो बणिजी वियो हलियो। पर ख़तरो कंहिंखे आहे? उन्हनि माण्हुनि खे ख़तरो आहे जेके माण्हू ख़तरनाक आहे, ऐं उन्हनि माण्हुनि खे बि ख़तरो आहे जेके माण्हू उनखे ग़लति इस्तेमालु कनि था। पर उन सां गॾोगॾु सुकनि सां गॾु जीअं आला ॿरंदा आहिनि, तीअं अशराफ़ माण्हू, भला माण्हू, मिसकीन माण्हू जेके उनजा ज़िमेदार न आहिनि, उहे बि उन में सड़नि था पिया। तंहिंजे करे उन्हनि माण्हुनि जी बि इहा ज़रूरत आहे त उन्हनि माण्हुनि खे झलीनि, उन्हनि माण्हुनि खे सम्झाइनि त इहो सिलसिलो बंदि थियणु खपे। जेकॾहिं इहो सिलसिलो बंदि न थियो त असीं सभु लोड़ींदासीं। अगन मिड़ी अॼु कयो सॾु सिहत खे, सिहत जी ज़रूरत आहे ऐं माण्हू खे निजात जी ज़रूरत आहे। ऐं निजात माण्हू जी मंज़िल न आहे, पर उनजे बारे में ख़ुदा छा थो फ़रमाए, लतीफ़ छा थो फ़रमाए, उन ते ॻाल्हाईंदा रहूं था, उन ते ॻाल्हाईंदा हलंदासीं। जेकर उनखे तव्हां ध्यान सां ऐं दिलि सां ॿुधंदा रहिया त उन्हनि जा जवाब तव्हांखे मिलंदा रहंदा ऐं मिली वेंदा हलिया। पर असीं अजाई उन्हनि लफ़्ज़नि में फासणु नथा चाहियूं। फ़र्ज़ु करियो जेको सिंध जो जेको आहे तसव्वुफ़, जेको फ़िरक़े परस्ती खे ख़तमु करे माण्हुनि खे हिकिड़े तॾे ते विहारणु चाहे थो, ऐं उन खां बि अॻिते जॾहिं असां उहो सूफ़ी शहीद इनायत वटि पहुचे थो, त उहो जेका ख़ुदा जी धरती आहे जंहिंजा सभई माण्हू धणी आहिनि, त उहो नारो थो हणे जो खेड़े थो खाए। त असुलु इहा शइ जेकॾहिं असीं तसव्वुफ़ मां कढी छॾींदासीं त पोइ हू नाकारा थी वेंदो हलो। पोइ त असांखे हू ख़्यालनि में ई असांखे तबाह करे छॾींदो। पोइ ख़्यालनि में पोइ तव्हां हिन सॼी दुनिया खे बि ख़्यालु सम्झी वेही रहंदो, हक़ीक़त खे बि ख़्यालु सम्झी वेही रहंदो। पोइ चवंदो त हीउ सभु कुझु जेको आहे ख़्यालु आहे, का हक़ीक़त न आहे, को फ़रेब आहे। पर जॾहिं असां आज़ादु थी वियासीं, इन वहम निजात जी माना ई आहे इन बीमारियुनि खां आज़ादु। हिकिड़ो माण्हू आयो बीमार थी पियो, उनखे मुसलसिल
अलाए ज़माननि खां वठी जेको आहे सो माण्हुनि इहे ग़लति इलाज करे 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 उनखे हींअर मरण कंधी ते अची पहुचायो आहे। उनजो बि सबबु लतीफ़ साईं ॿुधाए थो त वखर विहाई लूण थो रुंग खतूरी घुरी। तो वरितो छा आहे, रुंग छाजी पियो घुरी। वखर विहाई लूण थो रुंग खतूरी घुरी, भूंगो तुंहिंजो भर ते जिम ॻाल्हायूं कूड़। मरण ते अची पिया आहियो, पोइ बि तव्हां कूड़ था ॻाल्हायो। लतीफ़ थो चए न ॻाल्हायो कूड़, भूंगो तुंहिंजो भर ते। तव्हांजी तहज़ीब जेका आहे उहा तबाह थियण वारी आहे, तव्हांजी दुनिया तबाह थियण वारी आहे, तव्हांजो सिस्टम तबाह थी वियो हलियो। भूंगो तुंहिंजो भर ते जिम ॻाल्हाईं कूड़, जिम विञाईं मूड़ जो तो खटियो सो घोरियो। हीअ जेका मूड़ी आहे जेका तुंहिंजी जेका ज़िंदगी आहे, तुंहिंजी जेका दुनिया आहे, उहा तबाह थो करे, उनखे बचाए। बाक़ी जो तो खटियो सो घोरियो, असां जेको खटणु आया हुआसीं उहो त लतीफ़ चए थो घोरियो खॾ में वञी पियो। उहो त तो कोन ॾिनो माण्हुनि खे, इंसान ज़ात खे, पर हाणे तुंहिंजो पंहिंजो सिर थो वञे। हाणे ख़ुदा फरमाए थो पंहिंजे कलाम पाक में, हीउ जेको दस्तूर आहे इंसान ज़ात जो, हीउ क़ुर, उन में चए थो मज़हब में इंसानी इर्तिका रुकिजी थी वञे। ॾिसो केॾी वॾी सिट आहे, इंसान जी इर्तिका रुकिजी थी वञे। ख़ुदा फरमाए थो अंधी तकलीद सां संदन इर्तिका रुकिजी थी वञे ऐं जहनम जे ओड़ाह में वञी था किरनि। छो त हुननि पंहिंजनि वॾनि खे जंहिं गुमराही में फाथल ॾिठो हो, ही बि उन में अखियूं ॿूटे हलंदा रहिया, सॼियूं रातियूं सुम्ही, छॾियो पी पचार, भाई सभु ॼमार, सॼण हूंदा मां घरे। तूं ईअं सम्झी वेही रहे थी मुंहिंजो सॼण सदाई मूंसां गॾु हूंदो। ही हौसलो, ही जोबन, ही ज़िंदगी, ही सुठा माण्हू, ही ॿुझण, ही सॼण, इहे ज़िंदगी में कॾहिं कॾहिं अचनि था। मक़सदु त उन्हनि जो इहो आहे त सभु माण्हू भला थी वञनि, अहिड़ा भला थी वञनि जहिड़ा हू पाण भला आहिनि। ख़ुदा फरमाए थो त इहो जेको पाण हुड़तू, जेको माण्हुनि जो जेको ठाहियलु जेको रस्तो आहे, इहे जेके मुख़्तलिफ़ जेके रस्ता आहिनि, उन्हनि रस्तनि ते हली पोइ जेके मज़हबी पेशवा आहिनि उन्हनि जो हाल छा थो थिए, ऐं जेके उन्हनि जा जेके मुरीद आहिनि, जेके ॻोल्हा आहिनि, जेके ग़ुलाम जेके आहिनि, उन्हनि माण्हुनि जो हाल छा थो थिए, उहो बि तव्हां ॼाणो था। तव्हीं सभई माण्हू ॼाणनि था, उनजे करे तव्हांखे उहो तव्हांजो हालतूं ॿुधाइण जी ज़रूरत ई कोन्हे। उहो तव्हीं पाण ॾिसो पंहिंजो पाण खे। उहो जेको अंदरि झाती पाइण वारी जेका ॻाल्हि कयल आहे त अंदरि ॾिसो, अंदरि ॾिसण जो मतिलबु त हीउ पंहिंजो पाण खे ॾिसो। बाक़ी जेकॾहिं हीअ ॻाल्हि तव्हांखे ख़बर न आहे त ख़ुदा छा थो चवे उन्हनि माण्हुनि जे बारे में, उहो आउं तव्हांखे ॿुधायां थो। ऐं उन्हनि मज़हबी पेशवानि जा मञींदड़ अहिड़ा जाहिल ऐं गाफ़िल आहिनि जेके ख़ुदि त अलाह जे हुकमनि ऐं कानूननि जे बारे में कुझु बि नथा ॼाणनि ऐं ख़ुशि अक़ीदगी जे कूड़नि आरज़ूअनि खे पंहिंजी ॻंढ में ॿधियूं था वठनि ऐं वहमनि ऐं विसविसनि में मस्तु था रहनि। ऐं बर्बादी आहे उन्हनि मज़हबी ठेकेदारनि लाइ जेके पंहिंजे ज़हन मां शरीयत जा कमु कढनि, हुकुम कढनि था ऐं खेनि चवनि था त हीअ अलाह जे तरफ़ां आहिनि। अहिड़ी तरह पंहिंजे लाइ हक़ीर ऐं किरियल फ़ाइदा हासिलु कनि था। तबाही आहे उन शरीयत लाइ जंहिंखे ही माण्हू अहिड़ी तरह लिखनि था ऐं वॾी तबाही आहे उन कमाई ते जेका ही उन जे बदिले में हासिलु कनि था। कहिड़ी ॻाल्हि रहिजी वई, कहिड़ी तस्वीर कशी कान थी, उनखां पोइ माण्हू खे सम्झण जी ज़रूरत आहे। मिरो संदे माउ ते था माणक मटाए, ख़सीस मफ़ादनि ते ख़ुदा चए थो तव्हां हीअ जेके अमुल माणक ऐं जेके मोती ऐं जेके लालूं जेके असां तव्हांखे ॾिनियूं आहिनि, हीअ तव्हांखे हेॾो वॾो इल्मु ॾिनो आहे, हीअ वॾी फ़िलासफ़ी तव्हांखे ॾिनी आहे, हीअ सुठियूं ॻाल्हियूं तव्हांखे ॾिनियूं आहिनि, इहे सुठियूं ॻाल्हियूं तव्हां टकनि ते विकिणो था ऐं वठो छा था? उहे शयूं जेके तव्हांखे तबाह करे थियूं छॾीनि। हौसलो हैरत में, लतीफ़ साईं फरमाए थो त हौसलो हैरत में करे कोन दरक। केरु इदराक ई नथो करे, दरक ई कोन थो करे। दरक इदराक, सोच वीचार,
परूड़, को परूड़ ई कोन थो। माण्हू हैरान थी वियो आहे, ख़ुदि जेको अकुलु आहे, माण्हू जो जेको शऊर आहे, जेको हौसलो आहे, या जेको फ़िलसफ़ो जेको माण्हू जो आहे, उहो जेको माण्हू जीअं अॼु अकुल जे महराज ते जिते पहुतो आहे, उहो हैरान थी वियो आहे। को बि दरक कोन थो करे, को बि इदराक कोन थो करे जो हुस्न संदो हक़ छाजे करे माण्हू मुंझी पियो हलियो। हिकिड़ो त इदराक कोन थो करे, सोचे कोन थो, ऐं ॿियो छा नथो सोचे त जो हुस्न संदो हक़, जेको हक़ जो जेको तवाज़ुन आहे, हक़ जो जेको रस्तो आहे, हू हुस्न जी माना ई तवाज़ुन आहे, सूंहं आहे, रस्तो आहे, ख़ूबसूरती आहे। उहो हक़ जो जेको रस्तो आहे, हक़ जी जेका सूंहं आहे, हक़ जी जेका ख़ूबसूरती जेका आहे, कोर परूड़े की न की। इहा ॻाल्हि बि चिटी थो करे लतीफ़, ऐं ख़ुदा बि इहा ॻाल्हि चिटी थो करे त जिन माण्हुनि खे असां अकुलु ॾिनो, जिन माण्हुनि खे असां दिलि ॾिनी, जिन माण्हुनि खे असां अखियूं ॾिनियूं, जिन माण्हुनि खे असां कन ॾिना, जिन माण्हुनि असांखे हथ ॾिना, जिन खे, उहे माण्हू उन्हनि मां कमु नथा वठनि, सोच वीचार कोन था कनि। लाज़मी आहे जेकॾहिं हिकिड़ो माण्हू पिने थो ऐं उहो अखियूं बंदि करे उहो पिनंदो थो रहे, जेकॾहिं उहो मुसलसिल 2-3 साल अखियूं बंदि करे छॾियूं त अखियुनि जी बीनाई हुनजी ख़तमु थी वेंदी आहिनि। तीअं जेकॾहिं अॼु जो दानिश्वर, अॼु जो आलिम, अॼु जो ॿुझणु अखियूं बंदि करे थो छॾे ऐं उहो पिनंदो रहे थो, ऐं उहा अंधी तकलीफ़ जे घोड़े ते चढ़ियो सिराड़े में डोड़ंदो रहे थो, त उहो अंधो थी वेंदो हलियो ऐं अहिड़ी जाइ में वञी किरंदो, अहिड़ी खाई में वञी किरंदो जितां हू निकिरी बि कोन सघनि। जेको कोर परूड़े की न की, जेको अंधो आहे, उहो इहा ॻाल्हि नथो दरक नथो करे सघे, उहो इदराक नथो करे। वजह मंझि खलील, लतीफ़ साईं चए थो वजह ॾिसण में शकिल में हू जहिड़ो खलील आहे, इंसान आहे, सुठो इंसान आहे, नबी आहे, नबियनि जहिड़ो इंसान आहे। वजह मंझि खलील, अंदरि आज़र आईं, ॾिसण में त तूं ठीकु थो लॻी, खलील थो लॻी, इब्राहिम थो लॻी, पर अंदरि में छा आहीं, आज़र आहीं। आज़र हज़रत इब्राहिम जो वालिद साहब, जेको उन वक़्त जो मज़हबी पेशवा हो, जेको नमरूद जो दौड़ी बेची हो, भाईवार हो उनजो इंसान ज़ात खे तबाह करण में, इंसान ज़ात खे फुरण में, ऐं हज़रत इब्राहिम बग़ावत कई। ख़ुदा हुनखे इल्मु ॾिनो, ख़ुदा हुनखे पंहिंजी रोशनी ॾिनी, ऐं ख़ुदा कहिड़ो महिरबानी आहे हिननि माण्हुनि ते। क़ुर में तारीफ़ थो करे इन्हनि माण्हुनि जूं त ही उहे माण्हू हुआ जिन उन असांजे करे, उन ख़ुदा जे करे, उन हक़ जी राह जे करे, हसन जे उन जेको हक़ जो जेको हुस्न आहे, उन जे करे हिननि माण्हुनि सभु कुझु छॾे ॾिनो। गौतम बि महल माड़ियूं छॾे ॾिनियूं, ॿिया बि तमामु वॾा माण्हू ज़िंदगी में गुज़रिया आहिनि जिन पंहिंजूं जेके ख़ुशगवार जेके ज़िंदगियूं हुयूं उहे छॾे ॾिनियूं, महलातूं छॾे ॾिनियूं उन्हनि माण्हुनि, उहे पंहिंजा मनसब उन्हनि माण्हुनि छॾे ॾिना। उहा जेके चवे थो ख़ुदा चए थो ज़ाती मफ़ाद, ऐं उहा जेका दुनिया जेका आरज़ी जेका दुनिया आहे, उन सॼी खे उन्हनि माण्हुनि छॾे ॾिनो। इहे ख़ुदा चए थो तमामु वॾा माण्हू आहिनि। वजह मुंहिंजे खलील, अंदरि आज़र आईं, मुंहं में मुस्लमान तूं। हीअ सभु जेका आहे उहा शरह आहे उन क़ुर जी। ऐं लतीफ़ साईं जेके तव्हीं असीं केॾे न अक़ीदे सां वञूं था, ऐं उन जूं छा उहे ॻाल्हियूं सिर्फ़ु असीं ॿुधणु था चाहियूं, उहे ॻाल्हियूं जेके असांखे वणनि थियूं, जेके असीं चाहियूं था, छा उहे ॻाल्हियूं जेके लतीफ़ चाहे थो, उहे ॻाल्हियूं जेको हक़ चाहे थो, उहे ॻाल्हियूं जेके ख़ुदा चाहे थो, छा उहे ॻाल्हियूं तव्हांखे नथियूं वणनि? हीअ ज़िंदगी जी उहा रहत आहे जंहिंमें तव्हांजे सभिनी ज़िंदगी जे मसइलनि ऐं मुसीबतनि जा ईअं सम्झो त हल लिकियलु आहे। तंहिंजे करे उन्हनि शयुनि खे ॾाढो मुहबत सां, ॾाढो प्यार सां ऐं ॾाढो दिलि सां उन्हनि शयुनि खे ॿुधी वठो। मुंहं में मुस्लमान तूं, कलब में कलील। माण्हुनि जे वजूद जा ॿ अहम इज़हार थो करे। हिकिड़ो उहो आहे जेको माण्हू ॾिसण में अचे थो, उनजूं अखियूं आहिनि, नक आहे, पेशानी आहे, माना उनजी तस्वीर ठहे थी, हीअ माण्हू आहे या हीअ जानवर आहे, हीअ बिल्डिंग आहे, आउटलुक। ऐं ॿी कहिड़ी शइ? कलब तां कलील, माना माण्हू में ॿी बि का शइ आहे।
जेका दिलि आहे, जेको कलब आहे जेको माण्हू जे अंदर में, पर उहो लतीफ़ साईं फरमाए थो त कलील आहे, माना नंढड़ो आहे, सोढ़ो थी वियो आहे। माण्हू वॾो थी वियो, माण्हू जो शऊर नंढड़ो थी वियो हलियो, माण्हू तरक़ी तमामु घणी कई, माण्हू जो हार्डवेयर ॾाढो सुठो थी वियो हलियो, ॾाढो सगारो थी वियो हलियो, ॾिसण में वॾो थो अचे, पर अंदरि छा थी वियो, अंदरि भुतो थी वियो हलियो, अंदरि सॼो पोरो थी वियो हलियो, नंढड़ो कलब तां कलील सोढ़ो कलब थी वियो हलियो। इहो कंहिं कयो आहे? इहो ख़ुदा न कयो आहे। माण्हू इहे हालतूं पंहिंजो पाण सां पाण कयूं आहिनि। इंसानु पंहिंजो पाण खे पाण तबाह करे थो, उहो अहिड़ा अमल करे थो, अहिड़ा धंधा करे थो जो उनजो नतीजो उहो ई निकिरे थो जंहिं महिल माण्हू भोॻे थो ऐं उन खां पोइ इल्ज़ाम कंहिं ते हणे थो, क़िस्मत ते हणे थो या ॿिए कंहिं ते उछला हणे थो। जेकॾहिं केर बि कोन्हे त उहो ख़ुदा ते इल्ज़ाम हणी थो छॾे त ख़ुदा ईअं करे छॾियो, मुंहिंजी क़िस्मत ईअं हुई। शैतान ते इल्ज़ाम हणूं था, ऐं शैतान ते इल्ज़ाम हणणु बि अजायो आहे, ऐं ख़ुदा ते इल्ज़ाम हणणु इहा बि अजाई ॻाल्हि आहे। जॾहिं ख़ुदा तव्हांखे अख़्तियार ॾेई छॾिया, ख़ुदा जॾहिं तव्हांखे इल्मु ॾेई छॾियो हलियो, त उन खां पोइ तव्हांखे इहा ॻाल्हि संभालणु खपंदी हुई त इहे ख़राबियूं, इहे सुठायूं, इन जा ज़िमेदार तव्हीं आहियो। इन जा अक़ुल जे अंधनि ऐं इंसानियत जे दुश्मननि उन्हनि माण्हुनि खे ज़िलतनि जे ओढ़ाह में उछलाए छॾियो ऐं ॿ टे घड़ियूं मिलियल ज़िंदगी बि खसे वरिती। पर केॾो न उहे वॾा माण्हू हुआ जिन जे लाइ लतीफ़ इहा ॻाल्हि हर वक़्तु कंदो थो रहे, ही सॼण सेई जे मूं कोॾ निहारिया, ईंदा जा पेही त सभु लाहींदमि ॾुखड़ा, ढके उघाड़नि खे कीन ढकियाई पाण। इहे जेके ॿियनि खे ढकीनि था, जेके ॿियनि लाइ जीअनि था ऐं पंहिंजे लाइ कुझु कोन था कनि, हूअं बि माण्हू हिन दुनिया में, हिन ज़िंदगी में तक़रीबन ॿिनि टिनि हवालनि सां जीअनि था, या माण्हुनि जूं ॿ टे हिकिड़ियूं शिकिलियूं परत हिकिड़ा ठही विया आहिनि। हिकिड़ा माण्हू उहे आहिनि जेके सिर्फ़ु पंहिंजे लाइ जीअनि था, सिर्फ़ु पंहिंजे, इहो त ईअं सम्झो त हिकिड़ो अहिड़ो क़ाइदो कानून आहे या अहिड़ी हिकिड़ी जिबलत आहे, अहिड़ी फितरत आहे जंहिंमें रुॻो माण्हू न, पर उन में पखी पखण, कीड़ी माकोड़ी, जानवर, पोइ नंढा वॾा, इहे सभई जेके आहिनि, उन्हनि सभिनी खे मानी खपे थी, उन्हनि सभिनी खे पंहिंजो मफ़ाद प्यारो आहे ऐं उहे पंहिंजे मफ़ाद लाइ जीअनि था। पर हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जेके पंहिंजे लाइ बि जीअनि था, ॿियनि लाइ बि जीअनि था। छो त हिते सभई माण्हू जेके कमु कनि था, को बि माण्हू मुकमिल तौर ते अहिड़ो सिस्टम ठाहे ई कोन थो सघे जंहिंखे ॿिए कंहिं माण्हू जी ज़रूरत न पवे, सभु शयूं पाण ठाहे। इहा ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। को ज़मानो हो अञा बि झंगनि में के माण्हू ईअं हूंदा जेके रहंदा हूंदा, पर ज़िंदगी जो ही सफ़र जेको वधियो आहे या जेका सोसाइटी ठही आहे, उनमें सभिनी माण्हुनि खे माण्हुनि हिक ॿिए जी ज़रूरत आहे। पोइ के अहिड़ा माण्हू आहिनि, ॿियो हिसो अहिड़नि माण्हुनि जो आहे जेके माण्हू पंहिंजे लाइ बि जीअनि था, ॿियनि लाइ बि जीअनि था। जीअं फ़र्ज़ु कयो वालदेन आहे, अबो अमा आहे, उहे सिर्फ़ु इन लाइ कोन था कमाइनि त सिर्फ़ु जेको आहे सो उन्हनि जो पेट भरिजे या उहो ख़ुशि थियनि, पर उन्हनि लाइ बि जीअनि था जेके उन्हनि खां अॻु में जेके उन्हनि जा आबा ॾाॾा हुआ जेकॾहिं आहिनि, त उन्हनि जो ज़िमो बि उन्हनि ते आहे, उन्हनि जी मदद ऐं ख़िदमत उन्हनि खे करणी आहे। ऐं उहे जेके नवां मुसाफ़िर जेके अचनि था ऐं जेके ईंदा, उन्हनि जे लाइ बि उहे माण्हू तइमीर कनि था, उन्हनि जे लाइ बि जीअनि था। इहा भली ॻाल्हि आहे, इहो बि हिकिड़ो सुठो परत आहे, सुठी हिकिड़ी सित आहे इंसान ज़ात जी, जेको पंहिंजे लाइ बि जीए थो, ॿियनि लाइ बि जीए थो। पर को वक़्तु अहिड़ो अची थो वञे जिते इहे क़दुरु मरी था वञनि, जिते माण्हू रुॻो सेल्फिश थी थो वञे, ख़ुदगर्ज़ थी थो वञे ऐं उते रुॻो सरमाएदार थी थो वञे, माना उहो मुफ़्तख़ोर हॾाराम थी थो वञे ऐं सरमाए मथां सरमायो ठाहे थो, पोरियो कोन थो करे। ऐं ईअं ॼण त हींअर सूरत हाल अहिड़ी अची थी आहे जो हर को माण्हू इहे ॾिसी अयाशूं ऐं इहे मज़ा ऐं इहे ख़ुशियूं ॾिसी हर को माण्हू ॼण त इते जी बीठो आहे, ईअं चाहे थो त आउं ईअं वेठो हुजां, ॿ ॾोकड़ हुजनि, ॿ गाॾियूं हुजनि, ज़मीन जा ॿ ॿार हुजनि, माण्हू पिया कमाइनि, नौकर पिया कमाइनि, ऐं पियो खावां। त पोइ जेके कमाइनि था उहो बि माण्हू आहे, हिकिड़े ॾाके ते जी उहो बि इहा ॻाल्हि सोचींदो त उनजो नतीजो छा निकिरंदो। लाज़मी उहो कहिड़े तरीक़े सां, हिकिड़ो जेको मिसकीन माण्हू आहे उहो कहिड़े तरीक़े सां इहा ख़ुशहाली हासिलु करे थो। लाज़मी जे उहो शॉर्टकट करे थो त पोइ उहो धाड़ा हणे थो, उहो चोरियूं करे थो, उहो ॾोह करे थो। त मतिलबु सरमाएदारी जेको सिस्टम आहे उहो माण्हू खे वेढ़ाए थो, माण्हू खे मारे थो, माण्हू खे ख़ुदगर्ज़ बनाए थो
ऐं माण्हू जे तबाही जो सबबु ई इहो थो थिए त हर को माण्हू ईअं चाहे त सिर्फ़ु जेको आहे सो ॿिया कमाइनि ऐं खावां। ऐं टियों जेको आहे पर्त जेको सतह जेका इंसान जी उहा कहिड़ी हुई त माण्हू सिर्फ़ु ॿियनि लाइ जीए थो। पाछाई न पाड़ियां सरतियूं सुईअ साण, ढके उघाड़नि खे कीन ढकियाई पाण, ॿीहर ॼापी ॼाण इब्र जे औसाफ़ खे। हे वॾनि माण्हुनि जूं जेके वसफ़ूं तव्हांखे ॿुधायूंसीं त कंहिं माण्हू खे वॾो चइजे, कहिड़े माण्हू खे चङो चइजे, ऐं ज़िंदगी जा जेके उहे पर्त ऐं सतह ॿुधायासीं त हिकिड़ा माण्हू जेके सिर्फ़ु पंहिंजे लाइ जीअनि था, ॿिया माण्हू उहे आहिनि जेके पंहिंजे लाइ बि जीअनि था ऐं ॿियनि जे लाइ बि जीअनि था। पर ही कहिड़ा माण्हू आहिनि जेके सिर्फ़ु ॿियनि लाइ जीअनि था? छो त इहा इंसान तोड़े जानवर, ॿिन्ही में इहा शइ कॉमन आहे त हर को पंहिंजे लाइ जीए थो, पंहिंजो बचाव बि ॻोल्हे थो ऐं पंहिंजे खाध खुराक जी शयूं बि हथु करे थो। पर ही कहिड़ा माण्हू आहिनि जंहिंजे लाइ लतीफ़ चयो त ढके उघाड़नि खे कीन ढकियाई पाण। पोइ इन खे तव्हां जेकॾहिं सूफ़ी था चओ, जेकॾहिं अहिड़ो इहो ई को सूफ़ी आहे त इहो वॾो माण्हू आहे। जेकॾहिं उनखे तव्हां मुस्लमान था सॾियो, जेकॾहिं उहो वाक़ई अहिड़ो आहे जेको सिर्फ़ु ॿियनि लाइ जीए थो त उहो बि वॾो माण्हू आहे। पर जेकॾहिं रुॻो लफ़्ज़नि में कंहिं माण्हू खे वॾो चई छॾिजे ऐं उहो अमल ऐं किरदार में जेकॾहिं उहो वॾो माण्हू न आहे, चङो माण्हू न आहे, त पोइ इहा ख़ुदि इन नज़रिए सां बि ज़्यादती आहे। ख़ुदा पंहिंजे कलाम में फ़रमाए थो त फ़ैसिले जे ॾींहुं जेके मज़हबी पेशवा जेके हूंदा, जिन ही माण्हुनि जे ज़हननि खे, माण्हुनि जे ज़मीरनि खे क़ैद करे छॾियो, उहे कीअं अखि बूट कंदा। ऐं जॾहिं फ़ैसिलो थी वेंदो, ख़ुदा फ़रमाए थो त ऐं जॾहिं फ़ैसिलो थी वेंदो तॾहिं ही मज़हबी पेशवा पंहिंजनि मुरीदनि खे चवंदा, हिकिड़ी ॻाल्हि अलाह तव्हां सां कई हुई, सा सही साबित थी। बहरहाल असांजो तव्हां ते ज़ोर त कोन हो, असां रुॻो तव्हांखे पाण ॾांहुं अचण जी दावत ॾिनी हुई ऐं तव्हां उनखे ख़ुशी सां क़बूल करे वरितो हो। तंहिं करे हाणे असां ते को बि इल्ज़ाम न ॾियो, ख़ुदि पंहिंजो पाण ते ॾोह ॾियो। माना ख़ुदा उहा असांजी तस्वीर कढी आहे जंहिंमें जॾहिं इनकलाब ईंदो, जॾहिं क़यामत थींदी या जॾहिं फ़ैसिलो थींदो, जॾहिं बि माण्हू इहे गॾिया ऐं ख़ुदा जे कानून तहत, पोइ सभई माण्हू हिक ॿिए ते इल्ज़ाम हणंदा। वॾा माण्हू नंढनि माण्हुनि खे, ग़रीब माण्हुनि खे चवंदा त असां तव्हांखे थोरी चयो ॾोह करियो, ऐं ग़रीब माण्हू वरी छा चवंदा, उहे वरी चवंदा त तव्हां असांखे भुलायो तॾहिं असीं भुलिजी वियासीं, असां थोरी भुलिजूं आहे। माना ही मंज़र ॿुधाए थो ख़ुदा त हीअ जॾहिं क़यामत ईंदी, जॾहिं इनकलाब ईंदो, जॾहिं सभई माण्हू गॾु थींदा ऐं तुराड़ो तुरंदो, त सभु माण्हू हिक ॿिए ते इल्ज़ाम हणंदा, केरु कंहिंजो धणी कोन थींदो। ख़ुदा पंहिंजे क़ुर में ॾिसो छा थो फ़रमाए त पोइ अचण वारा, हाणे पोइ अचण वारा पंहिंजनि अबनि ॾाॾनि जे बारे में चवंदा, ए पालणहार, असां उन्हनि जे पोयां लॻी गुमराह थी वियासीं, उन करे खेनि ॿीणो अज़ाब ॾिजईं। उन्हनि खे चयो वेंदो, तव्हां सभिनी लाइ ॿीणो अज़ाब आहे। हिन आयत जो तव्हां मफ़हूम सम्झो। असां सभई माण्हू सुबुह खां वठी शाम ते ॾोह कनि था, ऐं वरी उन्हनि ॾोहनि मां जान छॾाइण जे लाइ सभिनी पंहिंजूं अहिड़ियूं जायूं ठाहे छॾियूं आहिनि जिते वञी गॾु थियनि था ऐं उते वरी माफ़ियूं घुरनि था, उते वञी रोइनि था, उते वञी पिटीनि था ऐं अलाह खे चवनि था असांखे माफ़ु कर। ऐं उनजे लाइ हू दलील इहो था ॾियनि त अलाह साईं गफ़ूर रहीम आहे, अलाह साईं बख़्शण वारा आहे, अलाह साईं बख़्शींदो। बिल्कुलु अलाह साईं बख़्शण वारा आहे, बख़्शींदो। पर जेकॾहिं तव्हां खां का ग़लती थी वई आहे अणॼाणाई में, त इन जी त माफ़ी तव्हांखे मिली सघे थी। पर जेकॾहिं तव्हांखे ॿुधायो वियो हो त हीउ कमु करिणो न आहे, हीउ ॾोह आहे, उन खां पोइ बि जेकॾहिं तव्हां ॾोह कयो आहे, शौरी तौर ते जेकॾहिं तव्हां को अमल कयो आहे, त उनजी सिर्फ़ु सज़ा मिली सघे थी। ऐं उन खां पोइ बि जेकॾहिं तव्हां उन मंझां मुकमिल जान छॾाइणु चाहियो था, त पोइ तव्हां तौबह करियो। तौबह जी माना इहा आहे वापसि मोटणु, रिटर्न थियो। इहो मसइलो सिर्फ़ु उन माण्हू जो न आहे जेको सरमाएदार आहे, उन माण्हू जो न आहे जेको हाकिम आहे, या उहो माण्हू जेको हिते सोसाइटीअ ते क़ाबिज़ थियो वेठो आहे। पर उहे सभु माण्हू, उन में मिसकीन माण्हू बि अची विया, उन में ग़रीब माण्हू बि अची विया हलिया, उन में जेके बि ज़िंदगी जा जेके सभु जेके माण्हू आहिनि, उन्हनि सभिनी जे लाइ इहो ख़ुदा जो जेको कानून आहे उहो सभिनी ते लागू थींदो ऐं सभिनी माण्हुनि खे ख़ुदा जे कानून ते हलणो आहे। छो त हीअ हिकिड़ी अहिड़ी हक़ीक़त आहे जेका तव्हां ईअं सम्झी वठो त बाहि आहे, उन में बाहि में जेको हथु विझंदो सो सड़ंदो।
जेको बाहि में हथु न विझंदो उहो कोन सड़ंदो। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, हाणे माण्हुनि जी मर्ज़ी आहे त तव्हां सुठा माण्हू था थियो या ख़राबु माण्हू था थियो। वेठे जनी वटि ॾुखंदो दूर थिए, तूं तनी सी कट ओॾा अॾे पखड़ा। वेठे जनी वटि ॾुखंदो ॾाढो थिए। हाणे ही ॿ असांखे हिकिड़ा रस्ता ॿुधाए थो, ॿ हिकिड़ा किरदार असांखे ॿुधाए थो त हिकिड़ा उहे माण्हू हुआ जिन वटि वेहण सां माण्हू खे मज़ो अची वञे, माण्हू खे ख़ुशी थिए, ऐं ॿिया कहिड़ा माण्हू आहिनि वेठे जनी वटि ॾुखंदो ॾाढो थिए। सा मजलिसी मट जे हासिल हुए हज़ार जो। माना जेकॾहिं तव्हांखे केतिरो बि फ़ाइदो आहे, पर जेकॾहिं तव्हांखे उते इज़त नथी मिले, उते तव्हांखे प्यारु नथो मिले, उते तव्हांखे उहो तारीफ़ नथो मिले जेको तव्हां डिज़र्व करियो था, जेका तव्हांजी चाहत आहे, उहो माॻे ई फेरे छॾियो। त अॻिते इहो जेको सफ़र आहे लतीफ़ जो, इहो जेको क़ुर जो जेको इल्मु आहे, इन ते अॻिते बि ॻाल्हाईंदासीं। ऐं अञा बि तव्हांखे जेका ॻाल्हि सम्झ में नथी अचे या का एतिराज़ जोगी आहे, असां सां राब्तो करे सघो था। त अहिड़ी ॻाल्हि हींअर अहिड़ियूं के बि ॻाल्हियूं रहणु न खपनि जेके वरी बि सुवाल थी वरी ईंदड़ नसलनि जे ॻीचे में पइजी वञनि। अचो त पंहिंजो पाण खे ख़ुदा जे इल्म जे वसीले पंहिंजो पाण खे बचायूं ऐं अहिड़ा कम करे वञूं जे असांजे ईंदड़ नसल खे करणा न पवनि। अलाह जीअं नालो तीअं मूं वॾो आसिरो, ख़ावंद तुंहिंजी खांद जो परो पांद न कोई, नालो रब संदो रहियो आहे रूह में। अलाह भाई वरी सुभाणे मिलंदासीं।